अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भली कार यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, चयो वञे थो माना ईअं त श्रीलंका जी जेका एजुकेशन जेको हुनजो लिटरेसी रेशो आहे उहो तक़रीबन 99% आहे, पर उते बि माना हिकिड़ो ख़ानदान हुयो जेको रूल कंदो अचे पियो ऐं उनजो वॾो हिकिड़ो स्ट्रॉन्ग होल्ड हुयो, पर पोइ आहिस्ता आहिस्ता हुनजे ख़िलाफ़ु रिवॉल्ट थियो, पर अॼु अहिड़ो थी आयो आहे जो सम्झ खां ॿाहिरि आहे। जी, अॼु जेको ॿिनि ॾहाकनि खां जेको हुते बि हिकिड़ी पॉलिटिकल डायनेस्टी आहे, हिकिड़ो भाउ सदर, हिकिड़ो भाउ वज़ीर आज़म, हिकिड़ो भाउ वज़ीर, हिकिड़ो भाइटियो वज़ीर, त टे ॿाहिरि त पहिरीं फारिग़ थी चुका हुआ, ॿ भाउ ऐं भाइटियो। अॼु सदर साहिबु फ़िलहालु अञा हुन इस्तीफ़ा न ॾिनी आहे, अञा नक जो पको आहे, पर अॼु चवनि था इंटरनेशनल मीडिया चए थी त 1 सवा लख माण्हू जेके आहिनि हुन ऐवान सदर खे घेरो करे वरितो ऐं पोइ हिन खे त भॼाए विया जेके सिक्योरिटी फोर्सिस हुआ सदर श्रीलंका वारे खे। पोइ माण्हू अंदरि घिड़ी विया आहिनि, पोइ उते अंदरि स्विमिंग कनि पिया, अंदरि मानियूं खाइनि पिया, हुननि पंहिंजो कब्ज़ो करे वरितो आहे। हाणे बेसिकली ज़ाहिर आहे श्रीलंका में इहो को पॉलिटिकल थॉट या के नज़रियाती थॉट जे करे कोन थियो आहे। ही प्योरली ही जेको बि रेवोल्यूशन चऊं या पाण चऊं त हिकिड़ो अपराइज़िंग चऊं या हिन खे चऊं त अवामी समुंड उथली पियो, उहो प्योर ऐं प्योर इहो हो त जेका इकनॉमिक माशी सूरत हाल हुई, ही को नज़रियाती बहस न हुई, ही को सियासी मामिलो न हो, ही प्योर हिकिड़ो इकनॉमिक माशी मामिलो हो। ही फैमिली जेका आहे ही त 2 ॾहाकनि खां हुते इक़्तिदार ते क़ाबिज़ हुई, पर जेको हीअं डिफ़ॉल्ट करे वियो श्रीलंका ऐं महांगाई 54-55% वधी वई, त 2.25 करोड़ माण्हुनि जी आबादी जो मुल्क जेको आहे हुन मां 1 सवा लख माण्हू नेठि अॼु पंहिंजे ख़र्च ते बिना कंहिं लीडरशिप जे, हिन में बि जेका अरब तव्हांखे यादि हूंदो जेका अरब स्प्रिंग थी हुई उन में बि को ईअं न हो त को पॉलिटिकल पार्टी हुनखे लीड करे रही हुजे या को सियासतदान हुनखे लीड करे रहियो हुजे। उहा हिकिड़ी फेसलेस न लीडरलेस हिकिड़ी तहरीक हुई जो माण्हू पाण मुरादो उथली पिया। अॼु पाण श्रीलंका में बि इहो ॾिठो त माण्हू पाण मुरादो उथली पिया, हिन ते को एज सच को नंढा नंढा जेके हूंदा आहिनि ग्रुप्स हूंदा आहिनि जेके मोटिवेट करे रहिया हूंदा आहिनि, पर चइजे त फलाणे अॻुवाण जी या फलाणे लीडर जी अॻुवाणी में न, ही पाण मुरादो उथली पिया। ऐं जीअं गुज़ारिश कई त हिन में को नज़रियाती मामिलो न हो, सिर्फ़ु ॻाल्हि इहा हुई त करप्शन में त हू ख़ानदान मशहूरु आहे, पर करप्शन जेसि ताईं आम माण्हू खे हमेशह मुतासिर कंदी आहे, पर आम माण्हू हुनखे बर्दाश्त कंदो आहे त यार सम्झंदो आहे त मुंहिंजो छा थो वञे, जॾहिं की हुनजो ई वञी रहियो हूंदो आहे। पर जॾहिं सफ़ा सोढ़ा थी वञनि माण्हू ऐं पेट्रोल न मिले, गैस न मिले, दवाऊं न मिलनि ऐं माण्हुनि खे जेको आहे हू अज़ाब में अची वञनि, स्कूल बंदि थी वञनि जीअं श्रीलंका में थियो, कर्फ्यू लॻाइणा पइजी वञनि, त पोइ नेठि माण्हुनि चयो त हाणे घणी थी। ऐं पोइ बि हू जेको हुकुमरान आहे हू एतिरो जेको आहे हू नक जो पको ऐं ज़िदी थिए। तव्हांखे यादि आहे जॾहिं इजिप्ट में अल तहरीर चौक ते अची 2-2.5-3 लख माण्हू वेठा, त उते जेके हुआ हुस्नी मुबारक साहब, हुन पंहिंजे इस्तीफ़ा ॾियण खां 10 या 15 ॾींहं अॻु CNN खे अलाए अल जज़ीरा खे कंहिं हिकिड़े TV चैनल खे इंटरव्यू में चयो त मुंहिंजी ज़िद्दीपणे में मुंहिंजी PhD थियल आहे ऐं ॾाढो ज़िद्दी आहे, कोन छॾींदुसि। पर हू जेको आहे न पोइ हबीब जालिब जो शेर के फिर जो ठहरा हो जो लोगों के मुकाबिल तो बताओ उसको भी नाज बहुत अपने तई था। त हुकुमराननि खे हिन इहो नाज़ त हूंदो आहे त असां ताक़त आहे असां वटि, पर पोइ जॾहिं माण्हू उथली पनि त पोइ हुनजे साम्हूं बीहण सिक्योरिटी फोर्सिस केतिरा माण्हू मारे छॾींदा अॼु। तंहिंजे करे हिकिड़ी बि को हुते मतिलबु माण्हू मोह न आहे, ज़ख़्मी थिया आहिनि, 20-25 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त ही को नज़रियाती जंग न हुई, ही को हिन जे पोयां सियासी कावड़ बि हूंदी, हिन जे पोयां ॿिया मामलात बि हूंदा, पर ही प्योर जेको 3-4 महीननि में जेको ॾहाकनि जी फ्रस्ट्रेशन हुई, पर ही जेका 3-4 महीननि में बिल्कुलु मुर्गो जेको माण्हू खाइण पीअण जा मोहताज थी विया, स्कूल बंदि थी विया, हेल्थ बंदि थी वई, पेट्रोल न पियो मिले, पेट्रोल लाइ 2-2 ॾींहं माण्हू लाइननि में बीहनि पिया, मुल्क डिफ़ॉल्ट करे वियो, अंधेरो थी वियो, त छा कजे। उन सूरत पोइ माण्हुनि फ़ैसिलो कयो त हाणे अगरि हींअर बि घर वेठा रहंदासीं त कुझु कोन थींदो। सो थियो इहो ई त नंढा नंढा मुज़ाहिरा थियण शुरू थिया। कोलंबो में हीउ जिथे थियो आहे हीउ मामिलो,
हिते को 10-11 ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ माण्हू हुन में स्टूडेंट्स हुआ, वकील हुआ, ॿिया हू अची वॉलंटियरली पंहिंजो कमु बि कंदा हुआ, पोइ 2-3 कलाक निंड बि कंदा हुआ, पोइ बाक़ी अची हुते विहंदा हुआ ऐं पोइ सॼे श्रीलंका मां हुननि खे अचणु खाध खुराक त भई हाणे वेठा आहियो त हुते मानी टुकर किथां खाईंदा, हुननि खे डोनेशन्स अचणु शुरू थियूं ऐं हू आहिस्ते आहिस्ते टेम्पो ठहणु लॻो ऐं हीउ जेको हुननि पोइ फाइनल शो डाउन कयो। हाणे मुंहिंजो न आहे ख़्यालु त सदर श्रीलंका वारो हाणे इन खां पोइ बि ख़ैर नक जा पका हूंदा आहिनि, हीअ जेके नाम निहाद सियासी चूंडियल, हा बशर असद, हुस्नी मुबारक, हीअ बि पंहिंजे पर में त चूंडियल हुआ न, पर हाणे पर चूंडियल त सभई हुजनि था, पर कीअं चूंडजनि था उहो बि सभिनी खे ख़बर आहे। सो अॼु हुनजो फाइनली मुंहिंजे ख़्याल आहे हाणे कमु लही वेंदो। ऐं तव्हां जे हाणे श्रीलंका जी सिचुएशन त इहा माना उहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी फ्रस्ट्रेशन बरक़रार, त इहा ई फ्रस्ट्रेशन पाकिस्तानी अवाम में बरक़रार आहे काफ़ी, मतिलबु हिकिड़ो जीअं चए त ग्रोथ पाकिस्तान में ॼण स्टिल आहे एतिरनि सालनि खां, चाहे जमहूरी गवर्नमेंट रहे चाहे उहा रहे, त पाकिस्तान में ग्रोथ त स्टिल ई थी रहे, त फ्रस्ट्रेशन रहंदी, पर हाणे जहिड़ा इकोनॉमिक क्राइसिस थींदा था वञनि त टर्मोइल त हिते बि रेस थियणु। ॾिसो हिन ते कई माण्हुनि जा मुख़्तलिफ़ हिन ते तज्ज़िया आहिनि त माण्हू पाकिस्तान में एतिरी तकलीफ़ में रहनि था, एतिरी वॾी आबादी आहे, हाणे चवण लाइ 22 करोड़ हुयूं पर हूंदासीं त 25-27 करोड़ माण्हू हूंदासीं। हिन में आख़िर छा आहे जो हिते माण्हू हीअ सभु, मुंहिंजो ख़्यालु आहे त हिते माण्हुनि जी हिकिड़ी वेंट आउट थियनि था, यानी माण्हुनि जी किथां न किथां खां भड़ास कढंदा रहनि था ऐं शायदि नक था पाणी अञा मथे न चढ़ियो आहे, माण्हू हीउ जेतिरो कुझु थिए पियो, असां ॾिसो न श्रीलंका में 54% महांगाई थी आहे, वधी आहे, असां वटि 20% वधी आहे सरकारी अंग अखर मूजिबि, त हाणे 20% अगरि असां वटि वधी आहे त अॻु में कहिड़ी असां वटि सस्ताई हुई, ठीकु आहे, पर असीं आहियूं बि त 27 करोड़, हू आहिनि बि त 2.25 करोड़। श्रीलंका जी आबादी कुल मुल्क जी कराची खां बि घटि आहे, पर असां वटि माण्हू अञा बि चए थो त पर सोशल मीडिया ते ॻाल्हाए वठूं। हा कॉलर नज़र आहे डॉक्टर अहमद लगारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? सर तव्हांखे कारी साहब खे बरसातुनि भरियो ऐं नालनि जे भरियल सलाम हैदराबाद मां। साईं खां मूंखे इहो पुछिणो हो त जेको लाहौर में इलेक्शन थिए पियो 22 तारीख़ ते, उनमें जेको IK कल मिस्टर एक्स ऐं इलेक्शन कमिश्नर जी वाइफ खे जॉब मिलण वारो सिलसिलो ॿुधायो आहे, त मिस्टर एक्स जे हूंदे साईं जो ओपिनियन छा आहे त इहे फ्री इलेक्शन्स इमरान ख़ान जे हक़ में वेंदियूं, एटलीस्ट फ्री एंड फेयर थींदियूं या कोन थींदियूं, ऐं इन्हनि इलेक्शन जो जेके नेक्स्ट इलेक्शन्स आहिनि उन्हनि ते साईं कीअं असरु ॾिसे पियो? महिरबानी। ठीकु आहे डॉक्टर साहब, कल्ह बि इन ते तफ़सील सां ॻाल्हायोसीं, तंहिंजे करे कोशिशि कयां थो त वर्जा न थिए, लेकिन मुख़्तसर इहो त मिस्टर एक्स त ज़ाहिर आहे हू उनखे इमरान ख़ान बल्कि अॼु अख़बार उनखे मिस्टर एक्स लिखियो आहे, हू त चए पियो त हू जेको वेठो आहे, हाणे हू वेठो आहे, हू चवनि था त को रिटायर्ड अमलदार आहे, पहिरीं इमरान ख़ान जो नालो खयो हो त हुन चयो त हाणे आईंदा खणिजे त पोइ केस कंदोसीं, त हाणे इमरान ख़ान नालो नथो खणे, पर हाणे मिस्टर एक्स जेको रिटायर्ड अमलदार आहे उहो ज़ाहिर हुनजी त का हैसियत कोन्हे, ज़ाहिर आहे त मक़सदु इहो ई आहे त हुनजे पोयां जेके आहिनि हाज़िर वारा कंदा हूंदा तॾहिं त रिटायर्ड माण्हू जो केरु ॿुधंदो हूंदो न। ॿी ॻाल्हि इहा आहे त सरकार वटि अगरि असांजी इस्टेब्लिशमेंट जेको आहे उहो घणी इन्वॉल्व न बि थिए, पर मतिलबु के मिसाल त बि जेका सरकारी मशीनरी हुजे थी, DC SP पटवारी, ही जेके सेप हुते छा लेस्को आहे, कंहिंजा ट्रांसफार्मर उॾाए छॾिणा आहिनि, कंहिंजी बिजली खोलणी आहे, कंहिंजा बिल माफ़ करणा आहिनि, ऐं पोइ सिविलियन एजेंसीज़ हुजनि थियूं, सिर्फ़ु असां वटि त न हूंदियूं आहिनि, असां वटि सिर्फ़ु ISI MI त न हूंदी आहे, असां वटि IB ऐं स्पेशल ब्रांच इहे सभु FIA ऐं हीअ सभु हूंदा आहिनि, त हुन सां हिकिड़ी जेका नामालूम नंबर आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़नि वटि न हूंदा आहिनि, ॿियनि वटि बि हूंदा आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त सिविलियन अगरि सिर्फ़ु हुननि खे बि वन साइडेड छॾे ॾिजे त हू बि खोड़ हूंदा आहे हिन लोकल इलेक्शन्स खे मैनेज करण लाइ। सो इहो सम्झणु मूंखे अहिड़ी डॉक्टर साहब का ग़लतफ़हमी न आहे त इलेक्शन्स फेयर थींदा, टू बी ऑनेस्ट, इन करे न त मूंखे को इहा ग़लतफ़हमी इहा आहे त कोई PTI हरूभरू ॿुहारे छॾींदी, पर मूंखे इहा का ग़लतफ़हमी या ख़ुशफ़हमी न आहे त इलेक्शन्स फेयर थींदा, ठीकु आहे। हाणे उन में इमरान ख़ान त चए थो त इस्टेब्लिशमेंट बि PDM सां गॾु हिन खे
इलेक्शन्स खे फेयर न थियणु ॾियणु चाहे थी, आउं इहो कुझु नथो चाहियां। आउं चवां थो मूंखे फेयर थींदे नज़र नथा अचनि, छाकाणि त अगरि इहे फेयर थी विया ऐं अगरि इमरान ख़ान 12-13 सीटूं खटे वियो त न सिर्फ़ु प्रेसिडेंट हुकूमत, छाकाणि पंजाब हुकूमत वई त पोइ फेडरल हुकूमत बि वई, त न सिर्फ़ु ही प्रेसिडेंट सेटअप न हलंदो, बल्कि हुनजे नतीजे में जेका आम चूंडूं वरी जनरल इलेक्शन्स थींदियूं, उहो बि पोइ इमरान ख़ान जो ग्राफ इलाही मथे हलियो वेंदो, तंहिंजे करे आउं नथो सम्झां त इलेक्शन्स फेयर थींदा। कॉलर सां गॾु मंसूर अब्बासी शदात कोट मां। जी अब्बासी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांखे साईं जन खे तव्हां ॿिन्हिनि खे साईं एडवांस में ईद जूं मुबारक हुजनि। ऐं साईं जी कल्ह बर्थडे हुई, साईं खे बर्थडे विश कयूं पिया। त मुंहिंजो सवाल इहो ई आहे, जिते तव्हां पंहिंजो दफ़्तरो कयो पिया वेठा, जेका इलेक्शन थियण वञे पई पंजाब में, हाणे इमरान ख़ान साहिबु चए पियो त सगारा हल्का बि, हुकूमत बि ऐं इलेक्शन कमीशन बि शफ़ाफ़ चूंडूं करण में इंट्रस्टेड न आहिनि। ऐं जेकॾहिं लूज़ करे थी PTI त पोइ जूं हालतूं छा वञी बीहंदियूं जेको आहे सही पंजाब में या ख़ासि करे सॼे मुल्क में? सर इहो असांजो अर्ज़ु आहे। ठीकु आहे साईं। मोहसिन बेलार राणीपुर मां। जी बेलार साहब, छा चवणु चाहींदा? काज़ी साहब सलाम, तव्हांखे बि यासिर साईं। वालेकुम सलाम साईं काज़ी साहब, खैरपुर पुलिस, राणीपुर पुलिस धरती धणी आदेश कुमार खे आज़ादु न कराए सघी, पर अॼु सुबुह 215 ॼणा दहशतगर्द ॻोल्हे लधा पुलिस, जंहिं ते दहशतगर्दी जी FIR कई वई आहे। उन्हनि में हिकु मां बि शामिल आहियां, जंहिं मुख़्ते बि कई वई आहे। राति असां धाणू आहियूंसीं आदेश जी आज़ादीअ लाइ, नतीजो इहो मिलियो आहे त FIR थी वई आहे। असांखे FIR क़बूल आहे, असां घबरायूं नथा। जे असांजे FIR जे बदिले में जे आदेश आज़ादु थी थो वञे त असांखे इहो सस्तो महांगो न आहे, इन थोरो ॻाल्हाए सौदो असां लाइ सस्तो थी। महिरबानी। ठीकु आहे। पहिरीं जेको अब्बासी साहिबु फ़ोन कयो त हाणे पाण यानी हू चवनि पिया त अगरि PTI हाराए वई, जंहिंजा इम्कान ज़ाहिर आहे त अगरि इलेक्शन फेयर न थींदी, ऐं इलेक्शन अगरि फेयर न थींदी त ज़ाहिर कंहिंजे हक़ में थींदी, सरकारी धुर जे हक़ में थींदी, त माना सरकारी धुर जा वधीक खटंदा। सो अगरि PTI खे 2 MPs तयारे बीहारियूं त हुन उअं ई थल ॿधी छॾी आहे त इलेक्शन कमीशन ऐं सभु एस्टेब्लिशमेंट सभु ॿधल आहिनि, त ज़ाहिर आहे उहो पोइ हुन इलेक्शन्स खे ज़ाहिर आहे हू एक्सेप्ट न कंदा। हाणे एक्सेप्ट न कंदा त छा करे वठंदा? नेक्स्ट इलेक्शन लाइ उहे रनियूं कंदा रहा। एग्ज़ैक्टली। ठीकु आहे, पर जीअं मूं तव्हांखे कल्ह बि चयो त पोइ देन पॉलिटिकल डेडलॉक क्रिएट थी वियो। यस। ऐं इहा ॻाल्हि तइ थी वई। इमरान ख़ान हाणे उन्हनि इहे पाणी जेके चइबो आहे न ॾिसी वरितो आहे त कितना ज़ोर आहे बाज़ू खम में, उहो ॾिसी वरितो अथनि त इमरान ख़ान हाणे को धरना वरना नथो लॻाराए सघे पंहिंजे बल ते। रड़ियूं कंदो, लेकिन इहे रड़ियूं अजायूं न वेंदियूं आहिनि। ॾिसो पोलराइज़ेशन वधे पई ऐं माण्हुनि जो जेको आख़िरी ॻाल्हि आहे त हिन मुल्क में पॉलिटिकल डेमोक्रेटिक प्रोसेस हले, उनजो आख़िरी जेको हाणे टके जी उमेदु माण्हुनि खे वरी बि आहे त इलेक्शन मां मतां कुझु थी वञे। हिकु ही इलेक्शन ज़ाहिर ज़रूरु धांधलो थियो हिन में त पोइ उहा बि माण्हुनि जी उमेदु ख़तमु थी वेंदी, विच विल नॉट बी गुड फॉर द कंट्री, नॉट गुड फॉर द फ्यूचर ऑफ पॉलिटिकल फ्यूचर ऑफ द कंट्री। यानी सियासी मुस्तक़बिल लाइ, ऐं ज़ाहिर आहे कि तव्हांजो सियासी मुस्तक़बिल सुठो न आहे त तव्हांजो पोइ माशी मुस्तक़बिल लाइ बि आहे, पोइ हिकिड़ी अनसर्टेनिटी आहे, पोइ हिकिड़ी बेज़ारगी आहे, पोइ फ्रस्ट्रेशन आहे, पोइ केनी कोलंबो आहे। जी जी एग्ज़ैक्टली। ठीकु आहे। सो उहो ही हिकिड़ो माण्हू खे बाहि कढण जो बि, यानी माण्हू आख़िर में बैलेट में बि यकीन जेको अक्सर माण्हुनि जो उथी वियो आहे, मतिलबु पाण बि इहा ॻाल्हि चऊं था न त इलेक्शन फेयर त थींदा कोन्हनि, त अगरि इहो ऐं हाणे माण्हू जॾहिं उअं ई पॉलिटिकली चार्जड अप आहिनि, वधीक हींअर पॉलिटिकली मोटिवेटेड आहिनि, उन सूरत में ॾिसंदा यार बैलेट मां बि कुझु नथो थिए त इहो कुझु सुठो साउंड न थींदो। तव्हां कॉलर? जी हा, कॉलर अब्दुल्ला सुमरो जैकबाबाद मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे अली काज़ी साहिब जन खां त असांजो जेको सियासतदान आहे उनजो असुलु जेको कमु आहे उहो कानून साज़ी करणु आहे, पर हिन वक़्तु जेको असांजे जेको मौजूदा जेको दौर आहे असां ॾिसूं पिया त कानून साज़ी अगरि थिए बि पई त उहो जेको आहे पंहिंजे पार्टीअ जे इंट्रस्ट में या जेके पर्सनल उन्हनि जा इंट्रस्ट आहिनि उन्हनि में थिए पई, जॾहिं त जेको असांजो अॼु जो सियासतदान जेको करे पियो, छा इहो ॿियनि मुल्कनि में थींदो आहे जीअं DC लॻाइण, SP लॻाइण, उन खां पोइ जेके तरक़ियाती जेके कम आहिनि खणी अची करे जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे मंज़ूर नज़र जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे ॾियणु, या उनखे अलावा ट्रांसफर पोस्टिंग,
छा था सम्झो त इन जे करे जेको हिन वक़्तु जेको असांजो मुल्क जंहिं तकलीफ़ में आहे उनजो सबबु इहो न आहे या जेकॾहिं असांजा जेके सियासतदान जेके जंहिं हुन ट्रैक ते हलनि था, छा दुनिया जा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते सियासतदान ईअं कंदा आहिनि जीअं असांजा कनि पिया? इहो मुंहिंजो अर्ज़ु हुयो साईं जन खे। जेको बेलार साहब ॻाल्हि कई, ॾिसो सही बेलार साहब, इहो ई त ॻाल्हि आहे त यानी अगरि पुलिस जी नाहली हुजे, अगरि हिकिड़ी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जी जेका ख़राबी हुजे, इंतिज़ामी कोताही हुजे, उनजे करे हिकिड़ो ॿारड़ो जेको आहे उहो अगवा थियल हुजे, ऐं अगरि 4 माण्हू वेही उन लाइ एहतिजाज कनि, तव्हां चओ त हीअ दहशतगर्दी आहे, हिन खां वधीक रेडिकुलस ॻाल्हि छा थी सघे थी? आउं त हिते ॿियो छा चवां? ॾिसी, अगरि रोड ब्लॉक थियो आहे हुन लाइ बि हू बि गैर क़ानूनी आहे न। अगरि पाण बिल्कुलु किताबी हिसाब सां हलूं त जेको रोड ब्लॉक करणु आहे, ऐं आउं हुनजे हिन मामले ते न आउं जनरली हिन ॻाल्हि जे हक़ में न आहियां त मतिलबु छाकाणि जेके ग़रीब माण्हू तकलीफ़ में अचनि था उन्हनि जो ॾोह कोन्हे, लेकिन जेके एहतिजाज कंदा आहिनि उन्हनि जो बि मौक़िफ़ इहो आहे त अगरि एतिरो कमु न कजे त पुलिस पुछे ई कोन थी, ॿुधे ई कोन थी। त भाई अगरि हिननि इहो गैर क़ानूनी कमु कयो, मिसाल कानून जी किताब मूजिबि जो हुननि रोड ब्लॉक कयो, त ओतिरो केस कयो न। तव्हां दहशतगर्दी गद्दारी के मज़ाक सम्झो आहे छा? मज़ाक आहे छा? तॾहिं त थिए थो त जेको हीनियस क्राइम आहे न, गद्दारी, दहशतगर्दी। अॼु इलेक्शन कमीशन चए थी इमरान ख़ान जे जवाब में त कंहिंजे चवण सां जेको आहे को गद्दार नथो थी वञे। शुक्र अलहमदुल्ला, असांजा इदारा चवनि न इहा ॻाल्हि त सिर्फ़ु कंहिंजे चवण सां को गद्दार नथो थिए, इल्ज़ामनि सां गद्दार नथो थिए, साबितियूं खपनि। त असां वटि त गद्दारी जा ऐं दहशतगर्दी जा ईअं विरहाइनि था सर्टिफिकेट ऐं ईअं पर्चा कटराइनि था ॼण को मज़ाक आहे। आई थिंक की ॾिसो, कंहिं शइ जी को क़दुरु मंज़िलत रखणु खपे, इल्ज़ाम बि ओतिरो हणणु खपे जीअं मतिलबु तव्हांखे हुननि खे मुंहिंजो न, अगरि हुन को गैर क़ानूनी कमु कयो आहे त जेतिरो कयो आहे ओतिरी FIR कटियो न। इहा इहा छा आहे? दहशतगर्दी छा आहे? कहिड़ो हुननि जेको ख़ुदा न ख़ास्ता हुते फायरिंग कई या माण्हू मारियऊं या को, ऐं माण्हू मारण बि मैनस्लॉटर आहे न, क़तल जो ॾोह कयो अथसि न अगरि कंहिं कयो आहे। सो हू छुटो जेको कल्ह मूं चयो त हिकिड़ो सिंध ॼाओ ग़ाइबु थियल आहे ऐं अलाए केतिरा अगवा थियल आहिनि, तव्हां हुन जी बाज़ियाबी लाइ जेको प्रोटेस्ट करे पियो उनखे तव्हां दहशतगर्द करार ॾियो था, ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे। तव्हां ॿियो वधीक छा ॻाल्हाए? कॉलर वठी वठूं, पोइ सुमर साहब जी ॻाल्हि ते। हारून खिजरी कराची मां। जी खिजरी साहब, छा चवणु चाहींदा? साईं, काजी साहब जो हींअर चवणो हो त इमरान ख़ान जे करे इलेक्शन हाराईंदो त माना पोइ फ्री एंड फेयर इलेक्शन कोन थी थिए। असांजे ख्याल में इहो थोरो एक्सट्रीम आहे, छो जो लास्ट टाइम इमरान ख़ान जी हुकूमत में तव्हां ॾिसंदव त जेके 16 इलेक्शन थियूं हुयूं, 22 इलेक्शन थियूं, सभु जी सभु PMLN खटियूं हुयूं। त इहो चवणु को ज़्यादती आहे त माना इमरान हाराए थो त फ्री एंड फेयर इलेक्शन कोन्हे। ऐं उन खां पोइ हिन इलेक्शन में इमरान ख़ान खे जेको एडवांटेज आहे उहो इहो ई आहे त इलेक्शन जेकॾहिं हाराए थो चए थो भई मूंसां ज़्यादती थी वई, जेकॾहिं इलेक्शन खटे थो त चए थो त भई आउं त ॾिसो आउं त जेको आहे सो उहो ई खटेसि पियो। सो विन विन पोज़ीशन इमरान ख़ान जी आहे, लेकिन इमरान ख़ान जे हाराइण में ज़रूरी न आहे त को फ्री एंड फेयर इलेक्शन न हुजे। थैंक यू। ठीकु आहे। सुब्रो साहब जी ॻाल्हि पहिरीं फ़ोन कयूं त हू चवनि था साईं छा दुनिया में तरक़ी याफ़्ता मुल्क में किथे ईअं थींदो आहे? साईं न थींदो आहे। तव्हां कीअं चयो त पाण तरक़ी याफ़्ते मुल्क में वेठा आहियूं? पाण खे वॾे जमहूरी ऐं तरक़ी याफ़्ता मुल्क में वेठा आहियूं छा? उते बराबरि न थींदो आहे? जी हा, पर असां वटि थींदो आहे। असां वटि छाकाणि त असां वटि सियासत ई आहे त DC SP पंहिंजो रखाइणो आहे, पंहिंजा ठेकेदार रखणा आहिनि, पंहिंजा माण्हू करणा आहिनि, पंहिंजा पैसा कमाइणा आहिनि, पैसा ख़र्च कबा, पोइ पैसा कमाइबा। त ई तव्हां हैरान छा था थियो? ऐं कहिड़े दुनिया जे मुल्कनि सां भेट कयो था? इहा बि सुवालु आहे। अगरि तव्हां श्रीलंका सां करे रहिया हुजो त बिल्कुलु उते बि इहो ई थिए पियो। अगरि तव्हां इंडिया सां भेट कयो पिया त उते बि इहो थिए पियो। अहिड़ा मुल्क जेके आहिनि उन्हनि में इहो ई थींदो रहियो आहे। सो पाण सां छाकाणि तरक़ियाती मुल्क न आहियूं तंहिंजे करे पाण खे हुन सां भेटण जी कोशिशि बि न कयो। असीं कोई इहो थोरी जो हू इंग्लैंड में बोरिस जॉनसन हलियो वियो आहे त हाणे हुन में जेके टे कैंडिडेट आहिनि जेके पार्टी लीडरशिप लाइ, टे स्ट्रॉन्ग कैंडिडेट्स आहिनि, हुन 2 जेके आहिनि ब्राउन कलर्ड आहिनि, हिकिड़ो पाकिस्तानी आहे, हिकिड़ो इंडियन आहे, ऐं टियों गोरो आहे। इहो बर्तानिया करे सघे थो, उहो गोरो ई ईंदो, नालो अलाए छा अथसि, लेकिन बहरहाल हुनखे इन कैटेगरी में अची हू आहिनि तरक़ी याफ़्ता जमहूरी मुल्क। असां वटि ईअं थोरी थींदो आहे। अच्छा खिज़ी साहब, मुंहिंजी ॻाल्हि अगरि तव्हां थोरो
यूट्यूब ते या वरी रिपीट में वरी थोरो ॿुधी वठिजो, मूं इहो न चयो त जे इमरान ख़ान हराए वियो या PTI जा कैंडिडेट हराए विया त पक धांधली थी आहे। मूं चयो त मूंखे इलेक्शन्स में फेयर थींदे हींअर कयां चाहियां पियो, अञा इमरान ख़ान खटियो आहे या न खटियो आहे या PTI नवाज़ लीग खटी आहे, मां हुन ॻाल्हि ते न, मां चयो त मूंखे हिन ॻाल्हि जो इम्कान घटि नज़र अचे थो त ही को मूंखे अहिड़ी का ख़ुशफ़हमी न आहे, ग़लतफ़हमी न आहे त इलेक्शन फेयर थींदा। सो जॾहिं इलेक्शन फेयर न थींदा त ज़ाहिर कंहिंजे हक़ में थींदा पोइ, ज़ाहिर गवर्नमेंट जे हक़ में थींदा, ऑब्वियसली पावरफुल पार्टी उहा ई आहे। हाणे जेको तव्हां इमरान ख़ान जी हुकूमत में बाई इलेक्शन्स नवाज़ लीग खटे रही या ख़ुदि KP में पहिरियों राउंड जेको आहे उहो PTI हराए वई, तव्हां अगरि उन महिल जा मुंहिंजा शोज़ बि कढी ॾिसो त आउं चवंदुसि त इमरान ख़ान जी टीम खे लठ ऐं चट इस्तेमालु करणु इलेक्शन में ईंदी कोन्हे। जी हुनखे 2018 में बि खटराइण वारनि खटराए ॾिनो। यस यस इमरान ख़ान जी टीम में अफ़ाल कोन हुआ जो इलेक्शन उन महिल बि नवाज़ लीग या पीपल्स पार्टी का या हिननि ANP का या JUI का खटे ॾेखारिया या MQM का खटे ॾेखारिया। जी हा, ही जिन्हनि खटरायो, जिन्हनि ते इल्ज़ाम हो उन महिल त सिलेक्शन थी आहे, उन्हनि खटराए ॾिनो PTI खे। पंहिंजो पल्स जेको अथनि उहो त खणंदा आहिनि। पंहिंजो पल्स ज़ाहिर आहे, जेका सपोर्ट त अथनि ईअं ज़ीरो त न आहे न ज़ाहिर, ऐं हींअर त हुनजो वोट बैंक वधियो आहे। मूं तव्हांखे हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई त मूंखे अहिड़ी का ख़ुशफ़हमी न आहे त इलेक्शन्स फेयर थींदा, पर मुंहिंजी ख़्वाहिश अगरि पुछो खिज़री साहब मुंहिंजी ख़्वाहिश पुछो त आउं चाहियां थो त हिकिड़ो दफ़ो न सिर्फ़ु ही बाई इलेक्शन्स बल्कि हिन मुल्क जा हिकिड़े दफ़े फेयर एंड फ्री इलेक्शन थियनि, जीअं दूध का दूध पानी का पानी थिए, जान छुटे हिन ॻाल्हि मां। हीअ जेको चवंदा त 80 आहियूं ऐं ॿिया न आहिनि, हिकिड़े पासे थिए असां तव्हांखे बि तजियो करण में सवलाई थिए ऐं माण्हुनि खे बि यकीन अचे त अगरि हू वोट वाकई में वञी कंदा त संदन वोट जी सही ॻणप थींदी, मसइलो हल थी वञे। मूं इहो न चयो आहे त ज़रूरी आहे त उहो हिन करे हाराईंदा जो धांधली थी आहे, मूं चयो त मूंखे इलेक्शन फेयर थींदे नज़र नथा अचनि। कॉलर सां गॾु ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटा यासिर, मोहतरम अली काजी भाई, वालेकुम सलामत रहें, खुश रहें। सर के आपका प्रोग्राम में बहुत बाकायदा एक रूटीन से मैं तमाम मसरूफियात छोड़ के पूरी तवज्जो से, मुझे खुशी है कि मेरे सिंध के कॉलर जो आपके कॉलर्स हैं वो बड़े बेहतरीन सवाल करने लगे हैं, अपना उनका जो जाहिर होने लगी है कि उनकी सोच कहाँ जा रही है। सर बात ये है कि जब जुल्म हद से बढ़ जाता है ना काजी साहब, आपकी भी ख्वाहिश अंदर से यही है कि अल्लाह करे इलेक्शन फेयर हो जाए, अल्लाह करे फेयर हो जाए, यानी हमें नजर आ रहे हैं सारे तजिए सब नजर आ रहा है कि 80% या 70% लोग इमरान खान के को फॉलो कर रहे हैं, इस वक्त जुल्म के खिलाफ हैं। इमरान रियाज की 5 दिन बाद हथकड़ियां खुली हैं। आज हजरत मुस्लिम की शहादत का दिन है, जिन्हें कूफे वालों ने तना छोड़ दिया था। हम सिंध के लोग जो हैं, हमने MRD में अपनी कुर्बानियां दी, हम सबसे आगे हैं। हम अय्याम अज़ा में मौलाई हो जाते हैं और हम रमजान में रोजे रखते हैं, हम किसी से नफरत नहीं करते। बात ये सर कि अब काजी साहब मैं ये समझ रहा हूँ कि मुझे लग रहा है कि शायद अवेयरनेस का टाइम आ गया, वो चाहे मिस्टर एक्स हो या मिस्टर वाई हो, वो एक्सपोज हो रहे हैं और अब वो खौफजदा हो कि 3 औरतों की जरा से छेड़छाड़ पे प्रेस कॉन्फ्रेंसें करके अपना गुस्सा का इजहार करते हैं, और जब उन्हें आईना दिखाया जाता है कि तुमने बीबी शहीद के साथ क्या किया, वो चीजें दोहराई जाती हैं। तो सर शुक्र है परवरदिगार का, हमारे सिंध के लोगों में शऊर आ रहा है। काजी साहब प्लीज कुछ जरूर बोलिएगा, मैं आप गुफ्तगू का मुंतज़िर हूँ। अल्लाह आपको सेहत दे, फी अमान अल्लाह। ठीक है नकवी साहब, ये भी कॉलर अल्ताफ़ मैसर सेवण मां। जी मैसर साहब, मेड़ मां। जी मैसर साहब छा चवणु चाहींदा? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली काजी साहब से हिकिड़ा सवाल करिणो आहे, मेड़ खां ॻाल्हायां। अल्ताफ़ साईं अली काजी साहब, फेयर इलेक्शन भला दादू ज़िले में या ॿिए मरले में सॼी सिंध में जेकी हालतूं ख़राब थियूं, या खून ख़राब थिया, घणा माण्हू ज़ख़्मी थिया, अहिड़े माना ॿिए मरले में भला इहो थींदो या फेयर इलेक्शन थींदी या न थींदी? ठीक है साईं। नकवी साहब की बात पे, नकवी साहब मैं ऐसा दावा थोड़ा सा मैं वजाहत कर दूं, मेरा ये कहना नहीं है कि 70-80% लोग कोई इमरान खान साहब के साथ हैं, ये आपका ख्याल है, आपका सोच है और दावा है, मैं उसकी तरदीद भी नहीं कर रहा, क्योंकि हमारे यहाँ देखिए महज़ब माशरों में पब्लिक ओपिनियन
अवामी हिमायत, सपोर्ट या राय को जांचने के लिए उसका जो एक फॉर्मूलाज है, एक तो उधर होता है कि जी आप उधर एक बड़ी साइंटिफिक किस्म के पोल्स करते हैं जिससे आपको पता चलता है, सैंपल होती है, मुख्तलिफ जो है वो गैर जानिबदार ऑर्गेनाइजेशंस, इदारे ये काम करते हैं कि मालूम किया जाए कि लोग क्या सोच रहे हैं, कौन ज़्यादा किसकी मकबूलियत बढ़ गई है, और वो 18-20 वो जो उनकी जो फाइंडिंग्स होती हैं वो ठीक होती हैं। हमारे यहाँ ऐसा कुछ भी नहीं हुआ। गैलप है वो पता नहीं क्या होता है, और इस तरह कुछ इदारे करते हैं, अपनी मर्जी के रिजल्ट्स होते हैं, कोई वो इतना सैंपल साइज भी छोटा होता है कि वो पता ही नहीं चलता कि 27 करोड़ आदमियों की में से अगर आप 2000 आदमियों से पूछ रहे हैं तो ये कोई सैंपल साइज ही नहीं है। लेकिन बहरहाल वो भी हमारे पास नहीं है। दुनिया में दूसरी बात ये होती है कि इलेक्शंस जो हैं उससे पता चलता है कि अच्छा जी, अच्छा बड़ा हैरान कर दिया, फलानी पार्टी जीत गई, फलानी पार्टी हार गई, तो उससे पता चलता है कि जी अवामी हिमायत जो थी वो इस पार्टी को ज़्यादा थी, इस सोच को ज़्यादा थी, राइट विंग के लोगों को ज़्यादा थी, लेफ्ट विंग के लोगों को ज़्यादा थी, लिबरल, प्रोग्रेसिव, फलान ढिमकान, कंजर्वेटिव्स, ये सब बातें होती हैं। हमारे यहाँ बदकिस्मती से वो भी उस पर भी एक बहुत बड़ा सवालिया निशान है कि हमारे बैलेट पेपर में से डाले 100 वोट जाते हैं, निकलते 1000 वोट हैं, तो वो भी पता नहीं चलता है। तो मुझे तो कोई यानी और मैं अयाज अमीर की उस जुमले को रिपीट कर दूं कि मैं किसी फ़ैन क्लब का मेंबर भी इस उम्र में नहीं हूं जी मैं बिल्कुल शहदाई हो जाऊंगा, ओहो फलाना या वो फलानी या फलाना। अब सफ़ेद दाढ़ी हो गई, अब मैं फ़ैन क्लब का मेंबर भी नहीं बनता, और मैंने इस सारी दुनिया को इतना करीब से देखा हुआ है कि मैं जानता हूं कि सब इंसान ही है, फरिश्ता कोई भी नहीं है अंदर से। तो बहरहाल ये आप, हाँ, अब सिंध में शऊर आ रहा है, पाकिस्तान में शऊर आ रहा है, इसको हम क्या कहें? अगर उस शऊर का रिजल्ट जो है वो 0/0 है, लोकल गवर्नमेंट का भी रिजल्ट जो है, तो मैं उस शऊर को सलाम तो कर सकता हूँ, उससे हम एक अदबी और इल्मी गुफ्तगू, एकेडमिक डिस्कशन के लिए बहुत उसके खुश भी हो सकते हैं, लेकिन अभी तक उसका कोई रिजल्ट नहीं आया है। अब वो ख़वातीन या बच्चे चोर चोर कह रहे हैं, वो जो मैकडॉनल्ड्स में हुआ उधर एहसन इकबाल के साथ, ये पोलराइजेशन बढ़ रही है सोसाइटी में। और ये देखिए वो कौन सी क्लास है, मैकडॉनल्ड्स में जो इस महंगाई के दौर में बर्गर खाने बच्चे ख़वातीन जा रहे हैं, तो वो कोई नीचे 2 वक्तों की रोटी के लिए परेशान लोग नहीं है। मैं तभी कहता हूँ इमरान खान को जो सपोर्ट कर रही है क्लास, उसमें ये भी क्लास आ गई है जो पहले सियासत से ही किनारा कश थी। तो वो जब इस तरह की और इतनी डेयर, और वही डेयर के भी कर सकते हैं, वो ये हिम्मत भी कर सकते हैं कि एक फेडरल मिनिस्टर को घुसते ही बोले चोर चोर। और यही एहसन इकबाल साहब कुछ दिन पहले कह रहे थे चाय पीना कम कर दें, आज वो मैकडॉनल्ड खाने जा रहे हैं, चले अल्लाह उनको और दे। तो ये पोलराइजेशन बढ़ रही है। लेकिन ये मुल्क, ये सूबा, आप देखें कि क्या मजाक है, इससे जुड़ी हुई भी है और इसको जुड़ी हुई बात ही समझे। हर साल ईद आनी है सबको पता है, हर साल बरसात होनी है सबको पता है, लेकिन हर साल हमारे ट्रांसपोर्टर्स जो हैं वो बढ़ा देते हैं किराए, लोग दरबदर होते हैं, कोई उस पर उसका सद्देबाब नहीं होता। हर साल बरसातें होती हैं तो ये अर्बन फ्लडिंग भी होती है, शहर की टीवी पर स्क्रीन्स पे आता है ये गाड़ियां जा रही हैं, ये हो रहा है, इतने लोग मर गए, इतने लोग मर गए, इतने लोग। तो शऊर से अभी तक लोगों को इज्तिमाई तौर पर उसका कोई फ़ायदा हासिल करने में कामयाब नहीं हो सके। ये शऊर तो पहले से ही था कि ये चीज़ गलत है, लेकिन ये शऊर भी शायद आज आ गया हो कि ये ठीक होना चाहिए। कैसे, लेकिन हम उसमें कितना रोल प्ले करेंगे, इसके लिए वो शायद अभी उस शऊर के साथ हिम्मत भी चाहिए होती है। वो शायद जो हमने कोलंबो में देखी वो अभी इधर अभी शायद नहीं है। जी हाँ, बाक़ी मैसर साहब ॻाल्हि कई त इलेक्शन फेयर थींदा या न थींदा। सही ॾिसो, अगरि त मैसर साहब इलेक्शन सिंध में थियनि पिया, सिंध में साॻी इलेक्शन कमीशन आहे, साॻी हुकूमत आहे, साॻी इंतिज़ामिया आहे, पहिरियों राउंड जेको थियो बसि ओड़ी थींदो सेकेंड राउंड बि। जी अगरि पहिरियों राउंड फेयर हो त हे बि फेयर हूंदी, न हो त पाण हिकिड़े ई ॾिसो, आऊं तव्हांखे मानी अॼु सुबुह जो पचाए खाराईंदसि, ओड़ो ई ज़ाइको हूंदो हुनमें, ओड़ो ई टेस्ट हूंदो, वरी राति जो पचाए ॾींदसि ओड़ो ई हूंदो, मुंहिंजे हथ जी ठहियल शइ आहे न। त हाणे फ़र्क़ु कीअं थी वेंदो? आऊं नथो चवां धांधली थींदी न थींदी, फेयर थींदा न थींदा, आऊं चवां जहिड़ो पहिरियों राउंड थियो
ऐं उनजा तव्हांखे इशारा मिलनि पिया। हैदराबाद मां अधु खां वधीक माण्हू त जेके आहिनि उहे बिला मुक़ाबला चूंडिजी विया आहिनि। जी हा साम्हूं अचनि था पिया जहिड़ो थिए थो हाणे। अच्छा जेका नक़वी साहिब ॻाल्हि कई त हीअ जेका नक़वी साहिब त ईअं चयो त एहसन इक़बाल साहिब 4 औरतों से घबरा कर जो है हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि अचे थी त इहा जेका पोलराइज़ेशन आहे इहा हिकिड़े क़िस्म जी सही चइजे ग़लति चइजे जेको माण्हुनि खे इंटाइटलमेंट आहे त ईअं कंहिं बि रिप्रेज़ेंटेटिव खे तव्हां ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहो हिन जे हक़ में बि ऐं हिन जे ख़िलाफ़ बि दलील ॾेई सघजनि था। एहसन इक़बाल हुते हिकिड़ी ज़ाती कैपेसिटी में आयो, हुनजो हक़ आहे, हिकिड़ो शहरी आहे ऐं सो हाणे हुनखे तव्हां पब्लिकली वेही, पर हिकिड़ो ॿियो बि आहे त भई तव्हां चूंडियल माण्हू आहियो, तव्हां आम माण्हू थोरी आहियो, तव्हांजी पब्लिक लाइफ कुझु आहे ई कोन। पार्ट ऑफ द गवर्नमेंट इहो हिकिड़ो वॾो बहस हो जॾहिं लेडी डायना जे पोयां बि पपराज़ी फोटोग्राफर्स हलंदा त लेडी डायना जी का ज़ाती ज़िंदगी आहे या न आहे। उन महिल बि बहस हुन लेडी डायना जी हू जेको फाहट डोडी सां फिरे पई उहो हुनजी ज़ाती ज़िंदगी आहे। त माण्हू चवंदा त न भई छाकाणि त हू पब्लिक फिगर आहे, तंहिंजे करे हुनजी जेका लाइफ आहे उन जे बारे में ॼाण रखण जो पब्लिक खे हक़ आहे। इहो हिकिड़ो बहस आहे ऐं उनजे हक़ जी मुखालफ़त में दलील थी सघनि था। लेकिन हीअ त हिकिड़ो ॾिसो मिसाल आहे न नंढड़ो। बेसिकली छा पियो थिए, बेसिकली सोसाइटी जेको आहे हू शिदत ॾे वञे पई। पहिरीं माण्हू के न वणंदो हिन क्लास जी एहसन इक़बाल सां हीउ जेको थियो आहे, हीउ जेको तबिको आहे, हीअ वधि ॾिसंदो न हो, उथी हथु न ॾींदो, इग्नोर करे छॾींदो, पंहिंजे हिकु जेस्चर्स मां ज़ाहिर कंदो, बॉडी लैंग्वेज मां ज़ाहिर कंदो त वी डोंट लाइक यू, मतिलबु वी डोंट लाइक योर प्रेज़ेंस। हाणे उथी चवनि पिया। कॉलर सां गॾु मोहम्मद इरफान खोसो लाड़काना मां। जी खोसो साहिबु छा चवणु चाहींदा? सर मां हिकिड़ो अर्ज़ु थो करणु चाहियां त जीअं हाणे पाकिस्तान में अदम इत्माद आयो, ठीकु आहे, हिकिड़े वज़ीर आज़म खे लाथूं खणी, हाणे अहिड़ो ई को कानून हुजे जीअं जेको आहे उहो माना हिकु पाकिस्तान जे बारे में मुतहद थी करे, सियासी पार्टियूं जेके आहिनि मुतहद थी करे पाकिस्तान जे बारे में सोचनि खणी, पाकिस्तान खे त मथे खणी वञनि, अहिड़ो को कानून हुजे पाकिस्तान में। ठीकु आहे साईं। छा नालो साईं जो? साईं जो खोसो साहिबु इरफान खोसो साहिबु मुल्क में अहिड़ा 250 कानून आहिनि त करप्शन न थियणु खपे, पोइ करप्शन नथी थिए। ॾिसो ही माण्हू चङाई ॾे सिस्टम राग़ब कंदो आहे। मिसाल ऐं हिकिड़ी ईअं ई हाणे जॾहिं ईअं ई ख़्वाहिशनि ख़्वाबनि जी ॻाल्हि आहे, खोसो साहिबु हिकिड़ी ख़्वाबी ॻाल्हि करे पियो त कानून सां जेको आहे माण्हुनि जी नियतूं साफ़ु करे वठो ऐं मुहिब वतन करे छॾियो, कानूननि सां कोन थींदा आहिनि। पर हिकु सिस्टम आहे त भई माण्हू खे ख़बर हुजे त यार हुनजो टेन्योर घटि आहे। मिसाल हिननि जा डिस्क्रिशनरी पावर्स इलेक्टेड माण्हुनि खां वेंदे जेके ब्यूरोक्रेसी आहे हिन जा सवाबदीदी इख़्तियार न हुजण जे बराबरि हुजणु खपनि। पार्लियामेंट 2.5 साल हले, 2.5 साल खां पोइ हुनखे ख़बर हुजणु खपे त वरी 2.5 साल खां पोइ असांखे माण्हुनि में वञिणो आहे। आउं चवां थो हीउ जेको हिकिड़ो मसइलो आहे, आई डोंट नो मूंखे, लेकिन पाण ॻाल्हि था कयूं न हिकिड़ो फॉर्मूलाज़ अॼुकल्ह हर कोई फॉर्मूलो ॾिए थो न मुल्क जो हल छा आहे हिन मसइले जो। 2.5 साल ही थियणु खपे, पर पहिरीं त आउं चवां थो ग्रैंड डायलॉग थियणु खपे, रूल्स ऑफ द गेम तय थियणु खपनि ऐं हुन में हिकिड़ो ई प्रपोज़ल रखणु खपे त पार्लियामेंट जी बि 2.5 साल उमिरि रखो, नो एक्सटेंशन्स। इस्टेब्लिशमेंट जे चीफ जी बि 2.5 साल टेन्योर कयो, हू बि हिकिड़ी पार्लियामेंट सां गॾु अचे ऐं हुन पार्लियामेंट सां गॾु हलियो वञे ऐं हुन हेठि बि इम्पॉर्टेंट जेके पोज़ीशन हुजे उन ते बि माण्हू 2.5 साल ई हुजे। सॼो सिस्टम जेको आहे, आई कांट से अबाउट द चीफ जस्टिस, लेकिन बाक़ी सभु जेको एग्जीक्यूटिव साइड ते जेके पावर्स आहिनि उन सभिनी खे 2.5 साल ताईं कयो ऐं 4 टेन्योर्स ईअं हलायो। पोइ भले तव्हां हिनखे 4 साल करे छॾियो, 5 साल करे छॾियो, नो एक्सटेंशन्स। ऐं इहो तय थिए त प्राइम मिनिस्टर बि 2.5 सालनि लाइ, चीफ मिनिस्टर्स बि 2.5 सालनि लाइ, चीफ्स बि 2.5 सालनि लाइ, एंड लेट द सिस्टम वर्क। स्टेबिलिटी क्रिएट कयो। जॾहिं माण्हुनि खे ख़बर हूंदी कानून सां न थींदो, जॾहिं मूंखे ख़बर हूंदी त मुंहिंजी हाणे मुद्दो आउं जंहिं ॾींहुं आयो आहियां मूंखे हाणे 2 साल में पंहिंजी कारकर्दगी बि ॾेखारणी आहे, सभु कुझु करिणो आहे, छाकाणि आख़िरी 6 महीना वरी इलेक्शन जा हूंदा, प्रोसेस हले न। ऐं इलेक्शन्स खे इहो जेको ग्रैंड डायलॉग थिए उन में इहो हिकिड़ो दफ़ो तय कजे त इलेक्शन्स फेयर थियनि। सो
ईअं जीअं खुसरो साहिबु हिकिड़ो पंहिंजो ख्वाबी फॉर्मूलो ॾिनो, हिकिड़ो यूटोपियन ख़्यालु ॾिनो, ईअं आउं बि हिकिड़ो पंहिंजो यूटोपियन ख़्यालु ॾियां। तव्हां माना हिकिड़ी ॻाल्हि अचे ज़रूर में, त तव्हांजी ॻाल्हि कई त एस्टेब्लिशमेंट जो आहे उहो गॾु अची रहे, त हू एग्ज़ेक्यूटिव पावर शेयरिंग थी वई। सही, शेयरिंग जी ॻाल्हि ई नथो कयां, ॻाल्हि इहा आहे त थिए छा थो, त हू जॾहिं अहम मुक़ररी बदिली जो मौसम अचे थो त पावर सेटअप सॼो लुॾी वञे थो। अच्छा, पंहिंजी मर्ज़ी पसंदि जा माण्हू आणण या न आणण जे इल्ज़ाम लॻणु शुरू थी वञनि था, त भई सिलेक्टरनि सिलेक्ट करे वरितो, फलाण करे वरितो। ख़तमु कयो न, लेट इट बी फॉर, मतिलबु न हू जेको अहम मुक़ररी वारो प्राइम मिनिस्टर जी मैन्युपुलेशन करे सघे, न हू हुनजी मैन्युपुलेशन करे सघे, न हू हुनखे हटाए, लेट इट गो फॉर, मतिलबु सभिनी खे ख़बर हुजे 28 साल ख़तमु थी ॻाल्हि। ख्वाबी ख़्यालु आहे, ईअं वॾी ॻाल्हि था कनि। नंढिड़ो हिकिड़ी ॻाल्हि रखी वेठो था त राणा सराला साहिबु कल्ह हिकिड़े प्रोग्राम में वेही चयो त मां पंहिंजे ANF जो जेको मुंहिंजो ANF जे हाज़िर सर्विस ते इल्ज़ाम लॻनि था पिया त उहो केस थियो आहे जेको, त हुन चयो त असां चयो आहे, मां आर्मी चीफ सां ॻाल्हायो, आर्मी चीफ चयो त असांजो पंहिंजो मामिलो आहे, असां पाण ई ॾिसंदा। ॾिसे, ठीकु आहे, उहो त ज़ाहिर आहे आर्मी जो हिकिड़ो पंहिंजो इनबिल्ट अकाउंटेबिलिटी जेको शानदार सिस्टम आहे, उहो त बिल्कुलु ठीकु आहे, लेकिन राणा सनाउल्लाह सां जेको थी सो थी, हुन ते जेको 2-2 महीना उनखे जहिड़े माण्हुनि खे बाद में तव्हां छा, अच्छा पोइ अगरि उहो तादीबी कार्रवाई, अगरि मिसाल तव्हां सां केरु SHO ज़्यादती करे, पोइ बाद में SHO सां छा थियो न थियो उनजी तव्हांखे ख़बर बि न पए, त तव्हांजे हा त छंडो त न पवंदो न, अगरि तव्हां सां ज़्यादती थी आहे। सो बहरहाल इहो हुननि जो, लेकिन हुननि जो पंहिंजो सिस्टम आहे, ऐं राणा सनाउल्लाह बि हाणे चए पियो न उन्हनि खे, उन महिल त पोइ कोन कयो। ऐं चवां थो सिस्टम में हिकु ब्लेम गेम जो सिलसिलो बि ख़तमु थिए न, वंस फॉर ऑल हिकिड़ी हार्मनी क्रिएट थिए। हार्मनी न क्रिएट थींदी, हिकिड़ी तवाज़ुन न क्रिएट थींदो, हार्मनी क्रिएट न थींदी यासिर, त पोइ पॉलिटिकल स्टेबिलिटी न ईंदी। पॉलिटिकल स्टेबिलिटी न ईंदी त मईशत कीअं सुधरंदी, ऐं मईशत न सुधरंदी त ॾिसो ही हिकिड़े पाण हिकिड़े आतिफ़ शाह ते वेठा आहियूं न, ऐं नथो चवंदासीं कि कोलंबो जहिड़ो मामिलो, लेकिन यू नेवर नो किथां शयूं फाटनि थियूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में यादि, ईद मुबारक।